नाज़रीन बदीन खां ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया अल्ताफ़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन साहिली पट्टी जी यूनियन काउंसिल भोगड़ा मेमन जे क़दीमी ॻोठ बचल जखरो में क़ाइम प्राइमरी स्कूल जी इमारत डिघे अरसे खां मरम्मत न थियण सबबि इंतहाई ज़बून हालत जो अख्तियार करे वई आहे, जंहिं करे शागिर्दनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। स्कूल जी छत ऐं दीवारूं कमज़ोर ऐं टुटल हुजण सबबि रोज़ानो चापुड़ किरण जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि, जंहिं करे मासूम शागिर्दनि ऐं उस्तादनि जी ज़िंदगियुनि खे सख़्तु ख़तरो लाहिक़ थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि कंहिं बि वक़्तु को वॾो हादिसो पेश अची सघे थो, पर लाॻापियल अख़्तियारनि तरफ़ां इन संगीन मसइले ॾांहुं ध्यानु नथो ॾिनो वञे। मक़ामी रहवासियुनि अली अकबर बच्चू, सलमान बच्चो, जान मोहम्मद बच्चो, हाजी अकरम जखरो ऐं इकबाल जखरो, अबुल हसन जखरो, करीमदाद जखरो समेत ॿियनि ॻोठ वारनि सख़्तु ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त ॿारनि जी तालीम सां गॾु संदनि ज़िंदगियूं बि ख़तरे में आहिनि, जेको कंहिं बि सूरत में क़बूलण जोॻो न आहे। हुननि आला अख़्तियारनि ज़िले इंतिज़ामिया ऐं तालीम खाते खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत जो फ़ौरी मरम्मत कराई वञे ऐं शागिर्दनि लाइ महफ़ूज़ तालीमी माहौल फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में कंहिं बि इम्कानी हादिसे जी ज़िम्मेवारी लाॻापियल इदारनि ते आइद थींदी। इलाइक़े वासियुनि अख़्तियारनि खां अपील कई आहे त मामले जो तुर्त नोटिस वठी अमली क़दम खंया वञनि त जीअं मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाए सघिजे।